ईद हिकिड़ो ख़ुशियुनि जो ॾियारो आहे, पर असांखे हिन ईद ते उन्हनि माण्हुनि खे बि विसारणु न घुरिजे जेके ॾुखनि में वरितल आहिनि, जिन वटि पहिरण लाइ कपिड़ा न आहिनि, ईद जूं ख़र्चियूं न आहिनि, जेके गुरबत में था गुज़ारनि। ऐं इन्हनि माण्हुनि लाइ उस्ताद बुखारीअ चयो हो, मां बि ईदुनि ते ख़रीदियां हां खणी, मां बि ईदुनि ते ख़रीदियां हां खणी, पर ख़ुशी बाज़ार जो सौदो नहीं। सो इहो उस्ताद बुखारी हो। ऐं असां सां गॾु तमामु ख़ूबसूरत महिमान आहिनि जिन जो मां तारुफ़ कराईंदो हलां। सभ खां अॻु में मां जंहिं शख़्सियत जो तारुफ़ थो करायां उहो सिंध जो हिकिड़ो सरमोड़ शाइर आहे, सिंधी स्टेज जो बादशाह आहे। ऐं उन जा केतिरा ई कलाम आहिनि जेके असां सभिनी खे बरज़बान यादि आहिनि। असांजा दर्द सूफ़ी आहिनि, अव्हां जा कर कूफ़ी आहिनि, या मूं न इहो को ॼातो हो, सिंधड़ी अहिड़ा ॾींहं बि ॾिसंदी। ऐं सिंधी स्टेज ते ऐं सिंधी मीडिया ऐं सिंधी टीवीअ ते मां सम्झां थो हिन शख़्सियत जो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन आहे। छो त हिकिड़ो त मीडिया आहे, पर उन ते जेको संजीदा कंटेंट आहे, ऐं ख़ासि तौर ते मां इहो बि जस ॾींदुसि उनखे त जेका सिंधी मीडिया आहे उन ते अदबी प्रोग्रामनि जी जेका रवायत आहे उनखे हू ज़िंदा रखियूं थो अचे। असां बि धरती टीवीअ ते ॾात अनोखी कंदा आहियूं, पर बख़्शियण जो सिलसिलो जेको आहे उहो घणे वक़्त खां कंदो पियो अचे। ऐं इन लिहाज़ खां हुनजो सिंधी समाज में हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन आहे। त असां भलीकार था चऊं बख़्शण महिराणवीअ खे पंहिंजे हिन ईद स्पेशल प्रोग्राम। वालेकुम अस्सलाम, ख़ैर मुबारकूं। तव्हांखे बि शुक्र आहे, तव्हांखे ईद मुबारक। अमर तव्हांखे हिते वेठलनि सभिनी खे ॾे तोड़े परॾे में जेके बि मुंहिंजी जीजल मिठड़ी सिंध जी ॿोली ॻाल्हाइनि था, सम्झनि था, उन्हनि सभिनी खे आउं त ईअं चवां त काइनात में जेका बि ज़िंदह शइ आहे उन्हनि सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं। हक़ मौजूद सदा मौजूद। ऐं बख़्शण तव्हां सां कचहरी कंदासीं, पर महिमाननि जो तारुफ़ करायूं। असां सां गॾु सीनियर डायरेक्टर ऐं अदाकार मौजूदु आहिनि साबिर कुरैशी साहब, तव्हांखे भलीकार चऊं था प्रोग्राम में। ऐं उन सां गॾु मौजूदु आहिनि कोमल नाज़, तमामु सुरीलियूं फ़नकारा आहिनि ऐं उन्हनि खां कलाम ॿुधंदासीं। ऐं मौसीक़ीअ जो सिलसिलो तव्हांजे लाइ असां रखियो आहे अॼु प्रोग्राम में। ऐं उन सां गॾु मौजूदु आहिनि शाहनवाज़ पप्पू गुल साहब, जिन खां कलाम ॿुधंदासीं। ऐं बाक़ी हिन तरफ़ जेकॾहिं असां अचूं त हिन तरफ़ तमामु अहम असांजा महिमान मौजूदु आहिनि। सभ खां अॻु में महानूर अमानत साहिबा हमारे साथ हैं, जो उर्दू मीडिया पे बहुत मंझी हुई अदाकारा हैं। उनके बहुत मशहूर ड्रामे आप देख चुके हैं, जिनमें दागे दिल और जो है काश मेरा भी कोई घर होता, ऐसे बहुत सारे प्रोग्राम हैं। आपको खुशामदेद कहते हैं ईद की इस स्पेशल ट्रांसमिशन में। आपसे भी गुफ्तगू जारी रहेगी। और आपके साथ मौजूद हैं शाकिर सम्राट साहब असां सां मौजूदु आहिनि। तव्हांखे अक्सर भलीकार चऊं था, पाण प्रेसिडेंट आहिनि सम्राट आर्ट अकेडमीअ जा, ऐं तमामु अहम सरगर्मियूं आर्ट कल्चर ऐं सकाफ़त ऐं सूफ़िज़म जे हवाले सां कंदा रहनि था। तव्हां सां सर गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहे। वेलकम कयूं था हिकु दफ़ो ॿीहर सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं सर, तव्हांखे बि कोमल तव्हांखे बि। कीअं थो ईद जो ॾींहुं अव्हां सां धरती टीवीअ जो जी तव्हां ॿुधायो। तव्हां त घर जा भाती आहियो, पाण तव्हांजूं ईदूं बि असां सां गॾु आहिनि, त जेको आहे हर ख़ुशी असां सां गॾु आहे। कीअं थी ईद गुज़रे ॿुधायो। महिरबानी तव्हांजी वैक ऐं अमर भाई जी। तव्हां जेकी शुरूआति कई इंट्रो जी ऐं महिमाननि जे इंट्रो जी ख़ासि तौर ते हिते तव्हां ब्रेक ॾिनी, उन खां पोइ तव्हांजी ब्रेक फेल थी ब्रेक फेल थी वई। बहरहाल सुठो अंदाज़ आहे, सुठो अंदाज़ आहे, नई आहे, नई शइ आहे। मुंहिंजे तरफ़ां थोरो ब्रेक फेल जी वज़ाहत कर। साईं हिते जेको स्टाफ थियो, फुल स्टाफ थियो, उन खां पोइ साईं साबिर, साईं कोमल फरी, साईं माना इन करे जेको आहे माज़रत। अच्छा, मुंहिंजे तरफ़ां जेको वफ़ानातन ईद जो ॾींहुं आहे, ख़ुशी जो ॾींहुं आहे।